सभिनी दोस्तन के भलीकार सिंध हेल्प जे चैनल तां असांजी ज़िंदगीअ में कुछ अहिड़ियूं स्टोरीज़ कहाणियूं ईंदियूं आहिनि जेके असांजी ज़िंदगीअ खे बिल्कुलु तब्दील करे छॾींदियूं आहिनि। उन लाइ असां टाइटल में लिखियो आहे, जेकॾहिं तव्हां को फ़ैसिलो वठण वारा आहियो, ज़िंदगीअ में कंहिं कैरियर में आहियो या नंढनि वॾनि मसइलनि जी प्लानिंग करण वारा आहियो त उन खां पहिरियां ई ही वीडियो ज़रूर ॾिसो जीअं तव्हांखे को बि फ़ैसिलो करणु आसान थी वञे। दोस्तो, हीअ स्टोरी वरिती वई आहे इंग्लिश लिटरेचर मां। हिकु माण्हू हो जंहिंखे सभु अंकल दरबी करे छॾींदा हुआ, जंहिंखे शौक़ु हो गोल्ड सोन जमा करण जो। ही उन ज़माने जी ॻाल्हि आहे जॾहिं गोल्ड रश डेज़ हुआ। अंकल गोल्ड खे हासिल करण लाइ कंहिं बि हद ताईं वञण लाइ तयारु हो। उन जी लालच जी बुख एतिरी त वधी वई हुई जो हू सोन जी तलाश में हर जॻह ते खोटाई कंदो रहंदो हो। कंहिं सोर्सिस खां ख़बर पई त जबल जे भर वारी कुंड में गोल्ड आहे। उहो ॿुधी करे अंकल मिट्टी खोटण शुरू कई। ईअं हिन खे लगातार कम कंदे पूरो हफ़्तो थी वियो। हिकु हफ़्ते खां पोइ हाणे सिर्फ़ उहो खज़ाने खां 3 फुट परे हो। उन वक़्तु हुन खोटाई बंदि करण जो फ़ैसिलो कयो। मिट्टी खोटाइण लाइ जेका मशीनूं ख़रीद कयूं हुयूं उहे सभु वञी हिकु कबाड़ वारे वटि विकिणी छॾियईं। हथ छंडींदो हमरा ॿार वापसि आयो। कुझु कबाड़ वारा वाक़ई बेवकूफ़ हूंदा आहिनि, पर ही कबाड़ वारो वॾो सियाणो हो ऐं उन्हनि खां बि अलॻि हो। उन छा कयो त हिकु माइनिंग इंजीनियर खे घुराए करे उन बाक़ी सॉइल ज़मीन जी टेस्ट कराई। इंजीनियर टेस्ट करण खां पोइ ॿुधायो, मुंहिंजी कैलकुलेशन जी हिसाब सां 3 फुट खोटाईअ खां पोइ खज़ानो मौजूदु आहे। कबाड़ीअ वारे खोटाई कई। ठीक उन जॻह तां उनखे सोन जो खज़ानो लधो। दोस्तो, हाणे ध्यान सां ॾिसो त अंकल ऐं कबाड़ीअ वारे शख़्स में सिर्फ़ हिकु ई डिफरेंस हो। अंकल हथियार फिटा करण खां पहिरियां ई कंहिं एक्सपर्ट प्रोफेशनल खां सलाह वठणु ज़रूरी न सम्झियो, जॾहिं त कबाड़ीअ वारे हथियार फिटा करण खां पहिरियां ई हिकु दफ़ो एक्सपर्ट खां सलाह करणु ज़रूरी सम्झियो। सिर्फ़ उन हिकु क़दम उनखे अमीर करे छॾियो। थिंक एंड ग्रो रिच हीअ हिकु परफेक्ट एग्ज़ाम्पल आहे कीअं को बि इंसान सोचे सम्झी क़दम खणे त हू हिकु कामयाब मंज़िल ॾांहुं वधी सघे थो ऐं कामयाब थी सघे थो। उहो वाक़ई सच आहे त असां सभिनि जूं स्टोरीज़ कहाणियूं अलॻि थी सघनि थियूं, भले ॻोठाई हुजे या शहरी, चाहे हिकु गवर्नमेंट या प्राइवेट स्कूल में पढ़ंदड़ शागिर्द हुजे। जेकॾहिं असां सभई ज़िंदगीअ में को हिकु क्लियर ऐं पको मज़बूत मक़सदु मुक़ररु कयूं त असां सभु उहो चङी तरह ॼाणियूं था त उहो हासिल थी सघे थो। जीअं असां मां केर बि हिकु दफ़ो उहो सोचे वठे थो त उन जी लाइफ में सिर्फ़ हिकु ई मक़सदु आहे, उहो हिकु एक्स्ट्रा ऑर्डिनरी पेंटर, डॉक्टर, इंजीनियर, वकील, बैंकर थियणु चाहे थो। उन लाइ उहो पंहिंजी पूरी ज़िंदगीअ खे सेक्रीफाइस क़ुर्बान करण लाइ तयारु आहे, त पोइ उनखे एक्स्ट्रा ऑर्डिनरी डॉक्टर, इंजीनियर, बैंकर, पेंटर थियण खां को बि रोके नथो सघे। असां उहो सभु चङी तरह ॼाणींदे बि पंहिंजे लाइ हमेशह हिकु बहितरीन ऑप्शन ॻोल्हींदा रहंदा आहियूं। कॾहिं पंहिंजे लाइ वेल प्लान्ड मक़सदु चूज़ न कंदा आहियूं। उहो ई सबबु आहे असां सभिनी जी पोटेंशियल हिकु हुजण बावजूदि असां मां 99% खां घणा माण्हू को ज़िंदगीअ में ॿूटो ॿारे न सघंदा आहिनि। मतिलबु पंहिंजो मक़सदु पंहिंजी उमीदुनि जी मंज़िल ते न पहुची सघंदा आहिनि, छो जो उहे 99% माण्हू पंहिंजो पोटेंशियल, ताक़त, सघ, जवानी ऐं सही वक़्तु हिक खां वधीक शयुनि ते लॻाईंदा रहनि था। आख़िर में कंहिं फील्ड शोबे में कुझु ख़ासि न करे सघंदा आहिनि। बाक़ी 10% माण्हू आहिनि जेसिताईं उन्हनि जो पंहिंजो डिफाइन रखियल मक़सदु क्लियर पूरो न थींदो आहे, तेसिताईं उहो पूरो पोटेंशियल खे हिक ई जॻह ते लॻाईंदा रहंदा आहिनि। तॾहिं उहे एक्स्ट्रा ऑर्डिनरी कमु करे वेंदा आहिनि, पंहिंजो नालो तारीख़ में रक़म कंदा आहिनि। ही जेका 99% माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि जो बेटर ऑप्शन ॻोल्हण जी टेंडेंसी रुजान तॾहिं घणी वधी वेंदी आहे जॾहिं उन्हनि खे कंहिं बि
कम में का डिफिकल्टी मुश्किल जो मुंहुं ॾिसणो पवंदो आहे, कॾहिं उन्हनि खे का टेम्परेरी फेल्यूअर फेस करणो पवंदो आहे या कंहिं मिट माइट को तानू हणंदो आहे। अहिड़ी कंडीशन में जेकॾहिं हिननि माण्हुनि खे को सुठो बेटर ऑप्शन ॻोल्हण में कामयाब थी वेंदा आहिनि त पोइ हू पहिरें ऑप्शन खे छॾे नए ऑप्शन ते कमु करण लॻंदा आहिनि। असां मां घणा माण्हू उहा ई वॾी ग़लती कंदा आहिनि। मिसाल जे तौर जीअं असांजा नौजवान गवर्नमेंट नौकरीअ लाइ प्रिपरेशन करणु शुरू कंदा आहिनि, एग्ज़ाम ॾियण खां पोइ उन्हनि खे क्रैक न करे सघंदा आहिनि त पोइ हू का बि वञी प्राइवेट नौकरी ॻोल्हणु शुरू कंदा आहिनि। हालांकि उन्हनि खे केरु सम्झाए त जेकॾहिं ॿीहर उहो नेक्स्ट टाइम एग्ज़ाम क्रैक करे हा त पास थी कामयाब थी वञे हा ईअं बि न थी सघे पर क्विट करण खां पहिरियां ई उन्हनि खे हिकु वक़्तु थोरो सोचे सम्झी कंहिं एक्सपर्ट खां सलाह मशवरो ज़रूरु करणु खपे न के अहिड़े हवाली फ्रेंड खां मशवरो करणु खपे जेको पाण ख़ुदि गवर्नमेंट जी जॉब हासिल करण लाइ वॾेरनि जे दरनि ते जूता पियो घसाए। ॿिए मिसाल में ॾिसूं था त असांजा नौजवान ॿाहिरि मुल्क वञण लाइ हितां खां कर्ज़ खणी माल मता विकिणी वॾा ख़्वाब खणी पहुचंदा आहिनि। उते उन्हनि खे शुरू में ॾुखिया हालात, ॾुखिया कम, ॾुखिया ॾींहं ॾिसणा पवंदा आहिनि। जेकॾहिं उहे वापसि अचण खां पहिरियां ई थोरो वेही सोचीनि त मूंखे करणो छा आहे, मुंहिंजो मक़सदु छा आहे, मां हिते मुल्क लताड़े छा लाइ आयो आहियां, मुंहिंजे हिते रहण सां मुंहिंजे मुल्क ऐं फैमिलीअ खे कहिड़ो फ़ाइदो थींदो, मूंखे कहिड़ो फ़ाइदो आहे। थोरो सब्र संगत सां सलाह सवाब कनि, पंहिंजे पोटेंशियल खे पॉज़िटिव इस्तेमालु कनि त थोरे ई वक़्त खां पोइ हू उन ई मुल्क जी आबहवा ऐं कानून खां वाक़ुफ़ थी करे उहे बि पंहिंजी मंज़िल हासिल करे सुरखरू थी सघनि था। अचो त हिन वीडियो खे समअप करियूं था। नंबर 1, असां सभिनी खे ज़िंदगी में एट ए टाइम सिर्फ़ु हिकु ई मक़सदु डिफाइंड पर्पज़ रखणु खपे। नंबर 2, कॾहिं क्विट करण खां पहिरियां ई उन फील्ड जे एक्सपर्ट खां ज़रूरु मशवरो करणु खपे। वीडियो ॾिसण लाइ तव्हांजा लख लख थोरा। असां मिलंदासीं कंहिं ॿियो वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।